अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार इंडियन स्टाइल चिकन बिरयानी जी रेसिपी। अचो त ॾिसूं कीअं ठहंदी असांजी इंडियन स्टाइल चिकन बिरयानी। इन जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु बाउल में चिकन ऐड कयो आहे। 1 किलो हैड ऐड कंदासीं 1 टीस्पून। कटियल थूम आहे 1 टेबल स्पून ऐं कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून। ये सभी शयूं चिकन सां गॾु चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां मैरिनेट करे रखंदासीं अध कलाक जे लाइ। अध कलाक ताईं चिकन खे मैरिनेट कयो आहे। हाणे हिकु पतीले में तेल विझंदासीं 1 कप। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां कटियल बसर विझंदासीं 1.5 कप जे बराबरि आहिनि। ऐं बसरनि खे फ्राई कंदासीं जेसि ताईं बसर कलर चेंज कनि ऐं गोल्डन ब्राउन थी वञनि। बसर फ्राई थी विया आहिनि त हाणे असां बसर कढी पतीले में रखी छॾींदासीं ऐं बाक़ी 1 चमचे जे बराबरि बसर जेके आहिनि उहे पतीले में रहण ॾींदासीं ऐं विझंदासीं कमाल पट जा पत्ता 4 अदद, साबित कारा मिर्च विझंदासीं अधु टीस्पून ऐं थोरी देरि जे लाइ पचाईंदासीं। तक़रीबन 3 खां 4 सेकंड्स ताईं पचाइण खां पोइ हाणे ऐड कंदासीं मैरिनेटेड चिकन जेको असां पहिरियों मैरिनेट करे रखी छॾियो हुयो। उहो चिकन ऐड कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पचाईंदासीं तक़रीबन 5 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 5 खां 8 मिनट्स ताईं असां चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे चिकन जो जेको रंग आहे उहो तब्दील थी वियो आहे। हाणे विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टेबल स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर ऐड कंदासीं 1 टेबल स्पून, लूणु विझंदासीं 1.5 टेबल स्पून जे बराबरि। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। कटियल सावा धाणा आहिनि अधु कप, कटियल सावा मिर्च ऐड कंदासीं 1 टेबल स्पून जे बराबरि। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचण ॾींदासीं तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते असां चिकन खे भुञी करे हाणे विझंदासीं पाणी तक़रीबन 1.5 कप। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे बॉयल थियण ॾींदासीं। जीअं बॉयल थियण लॻंदो त हाणे ढकु ॾेई करे पचण लाइ रखंदासीं तक़रीबन 10 खां 12 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। ॾह खां 12 मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां विझंदासीं 1 किलो चांवर जेके असां पहिरियों ई पिसाए रखी छॾिया हुया ऐं चांवर विझण खां पोइ विझंदासीं फूदने जा पत्ता जेके आहिनि तक़रीबन अधु कप, साबित सावा मिर्च विझंदासीं 6 खां 8 अदद ऐं सावा मिर्च विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। हाणे पाणी विझूं था 6 कप्स जे बराबरि पाणी विधो आहे ऐं हाणे ढकु ॾींदासीं ऐं 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते पचाईंदासीं। 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे ढकु लाहे करे ऐं मिक्स कंदासीं चङी तरह ऐं पचाईंदासीं जेसि ताईं त पाणी ख़ुश्क थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त चांवरनि जो पाणी हाणे ख़ुश्क थी वियो आहे ऐं चांवर दम ते अची विया आहिनि। त हाणे असां छणकींदासीं फ्राई थियल बसर जेके असां पहिरियां अलॻि करे रखी छॾिया हुया। फ्राई थियल बसर विझण खां पोइ कवर कंदासीं ऐं ढकु ॾेई करे दम ते रखंदासीं तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, 10 खां 15 मिनट्स ताईं चांवरनि खे दम ॾियण खां पोइ असांजी इंडियन स्टाइल चिकन बिरयानी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। असां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदासीं तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।